जंहिं ॾींहुं हिमायत ख़त्म कई हुकूमत बि ख़त्म थी वेंदी। पीपल्स पार्टी जो नून लीग खे चेता शहज़ाद मरी चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत मुसलसल आइन जी भञगड़ी करे रही आहे। अहम फ़ैसिलनि में एतमाद में न पियो वरितो वञे। पाकिस्तान मेरीटाइम एंड सी पोर्ट अथॉरिटी जे क़याम ते बि एतमाद में न वरितो वियो। फ़ैसिले खां सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी खे बेख़बर रखियो वियो। काफ़ी अरसे खां गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास घुराइण जो मुतालबो कयूं पिया, पर 11 महीना गुज़रण बावजूद इजलास न पियो घुराए वञे। वफ़ाक़ी हुकूमत खे पीपीए जी हिमायत हासिल आहे। जंहिं ॾींहुं हिमायत ख़त्म कई वफ़ाक़ी हुकूमत ख़त्म थी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी गॾियल अरब अमारात जे सदर शेख मोहम्मद बिन नहयान सां मुलाक़ात। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रहीम यार ख़ान पहुची गॾियल अरब अमार जे सदर सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में ॿिनि तरफ़नि लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण ते इत्तफ़ाक़। बानी पीटीआई बुशरा बीबी ख़िलाफ़ 190 मिलियन पाउंड केस जो फ़ैसिलो ॿीहर मुलतवी। ज़रनि जो चवण त अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो सुभाणे न ॿुधाईंदी। रावलपिंडी जी अदालत 190 मिलियन पाउंड रेफरेंस जो फ़ैसिलो 18 डिसंबर ते महफ़ूज़ कयो हो। फ़ैसिलो ॿुधाइण जी तारीख़ 4 भेरो तब्दील कई वई आहे। जुल्फ़िकार अली भुट्टो एक नहीं है, दो जुल्फ़िकार अली भुट्टो है। एक जो यहाँ खड़ा है और दूसरे आप। कोई बुनियादी कदम मैं कभी आगे नहीं बढ़ूंगा गरीबों की इजाजत के बगैर। लड़ोगे, मरोगे, और जदोजहद करोगे, ईमान से करोगे, खुदा की कसम करोगे। I will not be a party to the ignominious surrender of part of my country. You can take your Security Council. Here you are. I am going. कायदे आम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी अॼु 97 सालगिरह मल्हाई पई वञे। 5 जनवरी 1928 ते जनम वठंदड़ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान खे आइन एटमी ताक़त ऐं स्टील मिल ॾिनी। इस्लामी मुल्कनि जी सरबराही कॉन्फ्रेंस कोठाइण बि शहीद भुट्टो जो ई कारनामो हो। कम्यूनिटी लेबर पॉलिसी, ज़रई सुधारा ऐं ग़रीब हारियुनि मज़दूरनि ऐं मिस्किननि खे ज़मीनूं ऐं घर ॾेई कायदे अवाम जो लक़ब माणियाई। तॾो के आमिर जानल ज़ियाउल हक़ खाइन्स इक़्तिदार खसे 4 अप्रैल 1997 ते कूड़े केस में फाही चाढ़ियो। सॼी सिंध जे ज़िले हेडक्वार्टर्स में तक़रीबूं अॻुवाणनि ऐं कारकुननि तरफ़ां शहीद क़ाइद खे भेटा पेश। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जी तक़दीर बदिलाए बेआवाज़ माण्हुनि जो आवाज़ बणियो। हुन मुल्क खे 1973 जो पहिरियों मुतफ़िक़ा तौर ते मंज़ूर थियल आइन ॾिनो। शहीद पार्लियामेंटी जमहूरी ऐं वफ़ाक़ी तर्ज़ हुकूमत जो बुनियाद रखियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 97 सालगिरह जे मौक़े ते सदर आसिफ अली ज़रदारी जो पैगाम चवे थो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जी एटमी प्रोग्राम जो बुनियाद रखियो, जेको मुल्क ऐं क़ौम जी ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती जी हिफ़ाज़त लाइ अहम आहे। शहीद भुट्टो जमहूरियत जो अलम बरदार हो, आमिर ऐं जबर ख़िलाफ़ साबित क़दम रहियो। शहीद भुट्टो उसूलनि ते समझोतो करण बदिरां फाहीअ जी सज़ा खे मुंहुं ॾिनो। संदसि क़यादत में पाकिस्तान, चीन ऐं ॿियनि मुल्कनि सां परॾेही लाॻापा मज़बूत थिया। कायदे अवाम पंहिंजी ज़िंदगी अवाम खे बाइख्तियार बणाइण ऐं मुल्की तरक़ीअ लाइ गुज़ारे छॾी। हुन इनक़लाबी सुधारनि ज़रिए पोर ताईं पुठिते पियल तबिक़नि खे हक़ ॾिना। शहीद भुट्टो हिकु वॾी सोच रखंदड़ अॻुवान ऐं जदीद पाकिस्तान जो बुनियाद रखियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 97 सालगिरह ते खेसि भेटा पेश कंदे चयो त कायदे अवाम जी एटमी पॉलिसी क़ौम खे स्ट्रेटेजिक ख़ुदमुख़्तियारी ॾिनी। सनती ऐं तालीमी तरक़ीअ में संदसि ख़िदमतूं बेमिसाल आहिनि। जमहूरियत ऐं इंसानी हक़नि लाइ भुट्टो जी जिदोजहद हमेशह मशले राह रहंदी। पीपी अॻुवाननि तरफ़ां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 97 सालगिरह ते भेटा पेश। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मज़दूर ऐं ग़रीब दोस्त पॉलिसियूं ठाहियूं।
संदसि सियासी फ़लसफ़ो अॼु बि रहनुमाई पियो करे। हू शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी अवामी ख़िदमत जी मिशन खे जारी रखंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अवामी लीडर हो जंहिं पंहिंजी समूरी ज़िंदगी अवाम लाइ वक़्फ़ करे छॾी। हू अॼु बि पाकिस्तानी अवाम जी दिलनि में धड़के थो। अज़ीम लीडर जी क़ुर्बानी खे सलाम पेश कनि था। सीनियर सूबाई वज़ीर शहजली नामेवर चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मज़दूरनि हारियुनि ऐं पुठिते पियल तबक़नि खे बाइख़्तियार बणायो। पाकिस्तान खे आलमी सतह ते मज़बूत बणाइण लाइ भुट्टो अहम किरदारु अदा कयो। बिलावल ऐं आसिफ अली ज़रदारी शहीदनि जे वेझनि खे साबित क़दमीअ सां अॻिते वधायो आहे। जियालनि शहीद भुट्टो जे नज़रिए हेठि पंहिंजी जिदोजहद जारी रखी आहे। डीसी कुरम ते हमले बाद पारां चिनार में अटल मेन शाहराह ते हर क़िस्म जी अच वञ बंदि। ज़िले इंतिज़ामिया जो चवणु आहे त 80 गाॾियुनि ते ॿधल काफ़िलो हेल ताईं मुतासिर इलाक़नि ॾांहुं रवानो नाहे थियो। रोड क्लियर थियण खां पोइ काफ़िले खे मुतासिर इलाक़नि ॾांहुं रवानो कयो वेंदो। केपी जे इतलाक़ वफ़द सलाहकार बैरिस्टर सैफ चयो आहे त डीसी कुरम ते हमलो अमन खे तबाह करण जी नाकाम साज़िश हुई। सिक्योरिटी ख़दशनि सबबि वक़्ती तौर ते काफ़िले खे रोकियो वियो आहे। क्लियरेंस मिलण खां पोइ जल्द काफ़िले खे रवानो कयो वेंदो। कुरम जो अवाम अमन दुश्मन अंसरनि खां होशियार रहे। जटादर अमन लाइ इंतिज़ामिया ऐं हुकूमत सां सहकार कयो वेंदो। आज़ाद कश्मीर में सरकारी सतह ते आज़ादी जे हक़ जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त भारत वालियर कश्मीर जी अवाम खे आज़ादीअ जे हक़ खां महरूम करे छॾियो आहे। पाकिस्तान कश्मीरी अवाम जी जिदोजहद में संदन सियासी सिफ़ाती इख़लाक़ी हिमायत जारी रखंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त 5 जनवरी कश्मीरी अवाम जी ख़ुदि मुख़्तियारी वारे हक़ तौरु मल्हायो वेंदो आहे। गॾियल क़ौमुनि जो ठहिराउ कश्मीरियुनि खे आज़ाद ऐं मुनसिफ़ानी राय जी ज़मानत ॾिए थो। गॾियल क़ौमुनि सलामती आलमी समेत आलमी बिरादरी पंहिंजे वाइदनि ते अमल करे ऐं सियासी क़ैदियुनि खे आज़ादु कराए। सिंधु दरिया ते तकरारी केनाल अॾण वारे मनसूबे ख़िलाफ़ एहतजाज जारी। जामशोरो में जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी अॻवानी में एहतजाज। सांगड़ में एटी सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो जी अॻवानीअ में रैली। जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं अयाज़ लतीफ़ अली जो चयो आहे त सिंधु दरिया सिंधियुनि जो जियापो आहे। केनाल अॾण वारो मनसूबो सिंध दुश्मन आहे। सिंध सुकाइण वारा मनसूबा कंहिं बि सूरत क़बूल न आहिनि। कराची जे इलाइक़े शाह फैसल गार्डन में 6 वरनि जो माण्हू फिलियल गटर में किरी फोत। पुलिस मूजिबि तेज़ वहिकिरे सबबि लाश लुढ़ंदे कोरंगी पुल हेठियां मिलियो आहे। 6 वरनि जो अब्बाद महमूदाबाद खां मामे जी शादी में शाह फैसल कॉलोनी आयल हो। बावड़ भरिसां जाम भंबो पेट्रोल पंप तां अगवा थियल मुग़वियुनि जी तशदुद ऐं ज़ंजीरुनि सां जकड़ियल वीडियो वायरल। वीडियो में धाड़ियलनि खे मुग़वी अरबाब मलिक शोभान पवर ऐं मुग़वी जाचनि ते तशदुद कंदे ॾिसी सघिजे थो। 55 लख ॾियो ॿी सूरत में अॻिते विकिरो करे छॾींदा। असांजी हयाती खे ख़तरो आहे। मुग़वियुनि जी वीडियो में वारसनि खे अपील। कश्मीर में भुंग जी रक़म अदा न करण तां धड़ियलनि जूं ॿिनि मुग़वियुनि ते तशदुद वारियूं तस्वीरूं वायरल। मुग़वी फैज़ुल्ला मज़ारी ऐं अब्दुल ख़ालिक मज़ारी खे 2 हफ़्ता अॻु औरताणी आवाज़ ते हिरकाए अगवा कयो हो। शहदाद कोट में भट्टी बिरादरी जे 2 धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो। मजमूई तौरु 1.5 करोड़ ॾंढ मुक़रर। धुरनि में 3 सालनि खां हलंदड़ खूनी तकरार जो जरगो गुलाम रब्बानी चांडीअ जी सरपंच हेठि थियो। जरगे में गणी भट्टी धुर ते 90 लख ऐं इख़्तियार भट्टी धुर ते 60 लख ॾंढ विधो वियो। धुरियूं खीर खंड।
पिंगरी वेझो पुराणे तकरार तां हथियारबंदनि फायरिंग में नौजवान मारिजी वियो। ॻोठ मिल्डी कलोड़ो में जुड़ेजा बिरादरी जी मंझंदि में हलंदड़ तकरार तां हथियारबंदनि हमलो कयो। फायरिंग में नौजवान नदीम जुड़ेजो मारिजी वियो। वाक़िए बाद लाश अस्पताल मुंतक़िल। जुड़ में तकरार सबब 7 ॼणा क़त्ल थी चुका। पांझनि वेझो 5 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जो लाश छत्तीसगढ़ निवासी 23 वरह जे मुनवर अली उमरानी जो सिंधु दरिया जे कप तां लाश मिलियो। ॻोठाण जे इतलाउ ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद मरण वारसनि हवाले। ऐं जाम शोरे भरिसां नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ लम्स अस्पताल मुंतक़िल। पावर हाउस कॉलोनी मां ॻोठ जाकर खान राज निवासी नौजवान दिलदार खोसो जो लाश मिलियो। मौत जो कारण मालूम न थी सघियो।